दोस्तों मुझे माल ख़त्म थी है। मैं घर लाया बसर पटाटा तूरियूं हेॾा करेला धाणा टाइम था पूछो नदीम भाई टाइम क्या हुआ होता टाइम क्या हुआ है टाइम ये बाज़ार रात थी हुई आहे सिज लही वियो आहे। हाँ 7:40 ठीक है ज़बरदस्त मेहरबानी 7:40 थी वियो आहे। सो हाणे असां पंहिंजो रेड़ो धिकींदासीं घर। थोड़ा रास्ता दे दो यार थोड़ा रास्ता दे दो भैया। वही ट्रैफिक में निकतो आया था बचा कजा थोड़ो चाचा मेहरबानी। वही ट्रैफिक में निकतो आया ये चीज़ मेन रोड ते ये जहांगीर होटल सामो रंगा रंगीन गुलशन थी हूँ सदाई तव्हां मूंखे ॾींहं जो ॾिठो हूंदो 6 बजे 5:30 बजे माल ख़त्म थियो। अॼु मुंहिंजो 7 थी विया आहिनि माल भी ट्रिपल हुयो फुल हुयो रेड़ो सफ़ा। रश ॾिसो था दोस्तों गाड़ियों मोटरसाइकिलियूं बसूं गुलशन हदीद ये ॿारनि जा झूला मुझे ॿारनि खे वणंदा आहिनि। हिते मां दोस्त खे पंहिंजे खे ॾिठो आहे भुट्टो आहे उन सां मिलजे हली दुआ सलाम कजे। रंगा रंगीन अरे उतर चाल आहे मां ॾिठो मां तोखे खुश केर ॾिसो था ॿार मस्त लॻा पिया आहिनि टोकिन विधो त हलंदो न त न वाह वाह ॿार मस्त लॻा पिया आहिनि। ॿियो ख़ैर आहे अच्छा 50 में 6 टोकिन 10 रुपए हिकिड़ो आहे न माना 12 5 ॾिना अथई सही सही। मां वरी 12 वठंदो आहियां ॿारनि जे लाइ 12 या 13 बि ॾेई छॾींदो आहे मां रेगुलर ईंदो आहे न। ये दोस्तों ॾिसो था केॾा मस्त लॻा पिया आहिनि ॿार केॾा ख़ुशि आहिनि। शेख साहब आहे सिंधी आहे जंहिंजा झूला आहिनि हल जे रेड़े अदा मां हलां थो भाउ महिरबानी। ट्रैफिक में फातो पियो आहे ट्रैफिक ॾिसो था हाणे का जॻह अहिड़ी गली ॾिसां जंहिं मां निकिरे गलीअ मां निकिरां बाक़ी हितां न हली सघंदुमि साइड मां किथां निकिरी ऐं गलीअ में अंदरि वञा। दोस्तों इलाही ट्रैफिक हुई ऐं मूंखे टाइम इलाही लॻी वञा घर ताईं पहुचंदे इन जे लाइ वरी ही घिटण मां मुनासिबु सम्झो त निकिरजे। हा बिस्मिल्लाह ही ॾिसो था सुबुह वारी चढ़ाई अथव जेको मां सुबुह जो धिके धिके जेको आहे सो मथे चाढ़ियो हाणे ॾिसो रेड़ो पंहिंजे लेखे हले थो लाही आहे हिन ते सुबुह जो भरियल रेड़ो हुयो जेको मां हलायां पियो पियो हाणे रुॻो हथु कढांसि थो पंहिंजे लेखे हले थो। हे पुराणो फर्नीचर उनखे नओं करे वरी खपाईंदो आहे। दोस्तों पुरसकून ऐं लाजवाब माहौल कुर्सियुनि ते माण्हू वेठा आहिनि ऐं हीअ सॼी लाइन फास्ट फूड जी ऐं होटलनि जी आहे। कुर्सियूं रखी माण्हू ॿाहिरि वेहंदा आहिनि हवा ते दोस्त यार संगत साथ सां। हीअ ॾिसो था कीअं कुर्सियूं पयूं आहिनि कीअं माण्हू वेठा आहिनि हवा बि ज़बरदस्त हली रही आहे हिते तमामु लाजवाब। हीअ चौधारी दुकान फास्ट फूड जा किराने जा ऐं चांहि होटल ये जेकी रोशनी जिते जिते तव्हांखे नज़र अचे थी ये अरबा बाज़ार वारो ग्राउंड आहे टिका था पचनि ॾिसो था। दोस्तों हिकिड़ो गानो आहे हुनजा हिकिड़ा 2 टुकड़ा आहिनि मां तव्हांखे ॿुधाइणु पसंदि कंदुसि ऐं तव्हांखे मज़ो ईंदो। हिकिड़े हिसे में चए थो त दिन को तड़पते हैं वो रातों को जागते हैं नादान है बड़े वो जो गम से भागते हैं। ऐं ॿियो हिसो जेको आहे हुन में चए थो गानो हिकिड़ो ई आहे पर मां हुनजा हिसा जेको आहे कया आहिनि। चए थो त हर आरज़ू है छोटी ये ज़िंदगी बड़ी है वो सामने नज़र के देखो ख़ुशी खड़ी है। ज़िंदगी असांजी तमामु घणी आहे असांजूं जेके आरज़ू कंदा आहियूं उहे नंढड़ियूं हूंदियूं जॾहिं बहितर जी उमेद ऐं बदतरीन लाइ हमेशह तयारु हूंदो न माण्हू हर माण्हू त पोइ उन जी शिकस्त नामुमकिन आहे। उहो हर मोड़ ते हर ॾुखियाई खे पार करे ईंदो आहे। दोस्तों मुंहिंजो घर साम्हूं आहे ऐं मां घर पंहिंजे पुॼण वारो आहियां। अहिड़ो बीहारींदुसि वेंजंदुसि वेंजी ऐं पोइ मुंहिंजी आदत आहे किताबु पढ़णु
किताब पढ़ंदुसि तक़रीबन 20 खां 25 मिंट ऐं पोइ मानी खाई आराम कबो, सुबुह जी तयारी कबी। तव्हां खां हींअर मां इजाज़त वठंदुमि, मां घर पहुची वियो आहियां ऐं अलाह तव्हांखे शाद करे आबाद करे। हीअ वीडियो सिर्फ़ु उन्हनि नौजवाननि जे लाइ जेकी बेरोज़गार लॻा वेठा आहिनि ऐं जेके नौकरियुनि जो इंतज़ारु था कनि। सो महिरबानी दोस्तो, शुक्रिया।